अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज इतने असां पहुता आहियूं ऐं उन्हनि दोस्तनि खे पहिरियों जवाबु ॾिबो त जिन घणो मेंशन कयो आहे, टेग कयो आहे ऐं मुंहिंजे बहरिया इस्लामाबाद वारे घर खे इशू बणाए इहो इल्ज़ाम मड़ियो आहे त मुश्ताक ज़रगी कॾहिं बि बहरिया जे लाइ न ॻाल्हाईंदो या मलक रियाज़ जे लाइ न ॻाल्हाईंदो या हिन इशू ते न उथंदो। त मूं बार बार सभिनी खे इहो ई चयो आहे त पहिरियां उहे जमायतूं जिन जो इहो ज़िम्मो आहे, जेके असांजे वेसा जा कस्टोडियंस आहिनि, यानी मुश्ताक सरकी, मुस्तफ़ा सूमरे साहब कॾहिं दावा न कई आहे, कॾहिं खां ॿटाक न आई आहे त असां को वॾा अॻवान आहियूं, असांजो के जमायतूं वॾियूं आहिनि या असांजे आवाज़ में को वॾो असरु आहे या असां ऐवान धोॾे छॾींदासूं या बहरिया जूं दीवारियूं किराए छॾींदासूं। त इन ॿटाकनि ते असां मिनेसिल क़ौम हमेशह पाण विञायो आहे। रही ॻाल्हि मुंहिंजे बहरिया जे घर जी, त मुंहिंजा भाउ मलक रियाज़ मां को रुपयो वरितो आहे उन घर जो, मां वटि उनजी फाइल आहे, पूरा पैसा पे थियल आहिनि, को मूं ते एहसान बहरिया नाहे कयो ऐं उन घर जो हिन बहरिया जे इशू सां या गबोल बिरादरी जे इशू सां को तालुक़ न वञे। इहा हिकिड़ी सितई सोच आहे ऐं इहा जेका ॼुंढा पटा पाण में सिंधी माण्हुनि जी, इनखे थोरो सुधारणो पवंदो। ॿी ॻाल्हि, हिते ऑफ दी रिकॉर्ड जेके कचहरी असां कई आहे उहा तल्ख़ ॻाल्हियुनि ते ॿधल आहे। अॼु मुस्तफ़ा सूमरे साहब जेका इंडस कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां एहतजाज जी कॉल ॾिनी, उनखे सिंधियुनि यकसर रद्द करे छॾियो। असांजी क़ौमी गैरत जो तक़ाज़ो इहो वञी बचियो आहे त सोशल मीडिया ते ॿियनि न, जेतिरनि माण्हुनि जेके कराची में रहनि था, असां उन्हनि खे सुञाणूं, असांखे तनक़ीद जो निशानो बणायो। जेकॾहिं ॿिया न उहे गैरत करे पहुचंदा त अॼु असां हज़ारनि में हुजूं। सोशल मीडिया ते तमाशो करणु, सोशल मीडिया ते वेही करे हुशियूं ॾियणु, सोशल मीडिया ते वेही करे ड्राइंग रूम मां, पंहिंजे थधी एसिन मां, घरनि मां वेही करे असां जहिड़े माण्हुनि खे टारगेट बणाइणु तमामु घणो आसान आहे। पर छा न सुठो अमल हुजे हा जो जेके सोशल मीडिया ते हिन चाचे मुराद गबोल जा तमामु घणा हमदर्द था बणिजनि, लफ़्ज़ी तौर ते उन्हनि जो हाव थियो फाटे त बाबा गबोल तबाह थी आहे, मलक वॾी बदमाशी कई आहे रियाज़, पर तव्हांजी गैरत किथे आहे जो 20 ॾींहं खां इंडस कांग्रेस जो सॾु आहे। हीउ शख़्स मुस्तफ़ा सूमरो साहब 20 ॾींहंनि खां अॻवाननि जा नाला वठी करे उन्हनि खे अपील थो करे। हिन जो को पंहिंजो वजूद कराची में न आहे, हीउ शाहदादपुर खां आयो आहे। हिते हिन जी पार्टी न्यू बॉर्न बेबी आहे, सियासत में तमामु घणी मासूम आहे, नंढड़ी नई ॼावल ॿार जी आहे, पर हिन नंढड़े ॿार वारी पार्टी तमामु वॾो मेच्योर फ़ैसिलो कयो, छाकाणि त हुन में दर्द आहे दिलि में सिंध जो। हिन माण्हुनि जूं जेके सिसकियूं आहूं आहिनि, उन्हनि जो अहसासु आहे मुस्तफ़ा सूमरे खे। हुन इहो न सोचियो, हुनखे तवक़ो हुई त हीअ जेके रोज़ रोज़ रोशा ॾिसूं पिया हिन गबोल ॻोठ में, हिन छत हेठां, ही बैकग्राउंड ते, त सिंध जा ॾहेसर जोधा दोधा हिते पहुचनि था, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कनि था ऐं मुस्तफ़ा सूमरे खे गुमान हुयो या कवि उनखे इम्कान हुयो या उनखे तवक़ो हुई त शायदि मां पहल कंदुसि, मां अॻु भराई कंदुसि, मां एहतजाज जो सॾींदुसि त कराची जा रोड रस्ता सथिजी वेंदा। असां मुर्दा परस्त क़ौम बणिजी चुका आहियूं, जेका तल्ख़ हक़ीक़त आहे। असां रुॻो हुशियूं फेसबुक ताईं पंहिंजी जदोजहद खे महदूद कयो आहे। मां ॾिठो त 50 सहाफ़ियुनि जो वफ़द ते मिलणु आयो हिननि सां, पर उहे सहाफ़ी मुंहिंजा ॿाहिरि दोस्त आहिनि। कहिड़ी टीवी में, कहिड़ी अख़बार में ख़बर छापींदा मलक रियाज़ जे ख़िलाफ़? जस्ता ॾियूं असां डॉक्टर जब्बार खटक साहब खे, अवामी आवाज़ अख़बार खे, जेको मुंहिंजी मदर ऑर्गेनाइज़ेशन आहे, जिथां मां सिखियो आहियां, जिथां मुंहिंजो पहिरियों इदारो आहे जेका जॉइनिंग जो मूंखे फ़ख़ुरु आहे। त उन हमेशह डॉक्टर जब्बार खटक हुजे या उन वक़्त में इमदाद ओढो साहब हुजे या जोणो साहब मरहूम हुजे या जमाली साहब हुजे, इन्हनि सभिनी सिंध कास ते कॾहिं को कंप्रोमाइज़ न कयो, जंहिंजो अखियुनि ॾिठो शायदि मां आहियां। सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं अथऊं। उनखां अलावा हिकु अधु सिंधी टीवी चैनल
उन हिन इशू खे जेको हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे, पर उन्हनि जी नियतनि ते बि अञा ताईं यकीन न आहे, छाकाणि त इश्तिहार जॾहिं मिलंदो त उन्हनि जे ईमान जो भरोसो न आहे त कंहिं वक़्तु ख़ामोशी अख़्तियार कनि ऐं पंहिंजे रिपोर्टनि खे जलनि त तव्हांजो तालुक़ु न आहे। असांजो ही मीडिया जो मोर्चो, उर्दू मीडिया त आहे ई पूरो मलक रियाज़, बिज़नेस पार्टनर शेयर होल्डर्स आहिनि उहे, पर सिंधी मीडिया में बि एतिरी हिमत ऐं ज़रूरत आहे ई न जो मलक रियाज़ सां सिधो मुहाॾो अटकाए न मुराद गबोल सां कुलो कुले में मिलाए बीहनि, पर जेतिरो बि कनि था उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। त हिते जेके बि क़ौम परस्त धुरियूं आहियूं, जेके बि मज़हबी धुरियूं आहियूं, अदीब शाइर दानिश्वर ऐं समाजी अॻवान कारकुन हिते पहुता, उन्हनि सभिनी जा अहसान न मुराद गबोल ते। पर तव्हां सभु इहो जवाबु ॾे आहियो त छा तव्हांजो अचणु हिन खे ॿ लफ़्ज़नि जी आथत ॾियणु काफ़ी आहे? मलक रियाज़ खे वॾो पैगाम आयो? इहो सुवालु तव्हां सभई हिन पट ते छॾे विया आहियो, गबोल ॻोठ जे पट ते। हिननि जूं उमीदूं तव्हां में तमामु घणियूं हुयूं। 1.5 इंच जी मसीत सबबु मलक रियाज़ ताक़तवर खां ताक़तवरी तरीन थींदो पियो वञे सिंध ते कब्ज़े जे लाइ, ऐं असां पाण वणाइण लाइ पंहिंजे झंडे खे ॿिए झंडे खां मथे अहमियत ॾियण जे लाइ पंहिंजे चेयरमैन सदर खे वधीक प्रोटोकॉल ॾियाराइण जे चकर में असां पाण मुरादा तबाह थींदा पिया वञूं। मूं गबोल साहब खे चयो आहे त सरकी जेकबाद जो आहे ऐं मुस्तफ़ा सुमरो शादातपुर जो आहे। हिते बीठल 100-125 दोस्त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा आहिनि। असां न हिते जेके प्री पार्टीशन मुल्क ठहण खां अॻु जा आबाद ॻोठ आहिनि, जेके कराची जा मालिक आहिनि, गबोल, कलमती, ख़ासखेली, जोख्या, मेमण ऐं ॿियूं जेके बि ज़ातियूं ऐं बिरादरियूं आहिनि, इहे असुल का वारिस आहिनि शहर कराची जा। ऐं जॾहिं आबादी जी ॻाल्हि कंदासूं त असां जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिते आबाद थिया आहियूं कराची में, असां खां ॾहूं ते हिननि जी आबादी इंटेक्ट आहे कराची शहर में। हाणे सवाल इहो आहे त हिन असोल कन कराची जे वारसनि खे असां नवनि सिंधियुनि जी जेके कराची में ॿीहर आहियूं, माना मां 20 साल पहिरियों आहियो आहियां कराची में, माना हिननि माण्हुनि खे असांजी ज़रूरत छो थी महसूसु थिए? सबबु हिकिड़ो आहे, ही पाण में छिड़ विछड़ थियल आहिनि। हिननि सिंध जे इशूज़ खां पाण खे केतिरे वरनि खां लातालुक़ बणाए छॾियो आहे। हिन मलक रियाज़ खे ज़मीन ॾियण खां अॻु जेके अंगूठा हया, जेका ज़मीन विकिरो थी 16,000 त पाण मञनि पिया असां ॾिनी आहे, उन में सिंध खे हिननि न वरितो स्टेक होल्डर तौरु। असां तव्हांखे धरती धड़नि खे वारसनि खे अॻवाननि खे हिननि उन मुआदे में विहारियो ई न। हिकिड़ी कारपोरेट डील कई वई ॻोठाणनि जी उन मलक रियाज़ सां, कराई के इहो हिकिड़ो अलॻि सवाल आहे। ही जहिड़े बि झांसे में आया, ही ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल जी लालच में आया, हिननि पंहिंजे अखियुनि में ख़्वाब सांभिया त ही बेरिया टाउन अॾिबो। जॾहिं हिन जी बुनियाद विधी पई वई, जॾहिं हिते रिएक्शन आया, रद्देमल आया, त ही मक़ामी माण्हू ई उन एहतजाज खां लातालुक़ बणियल रहिया, छाकाणि त उन ताज़ो मुआइदो हुयो मलक रियाज़ सां अरबें रुपयनि जो। जिन खे मिलिया से ख़ुशहाल बणिजी विया, जिन खे वाइदे मुताबिक़ पैसो न, पर जेके बचनि जे लाइ मशरूत एग्रीमेंट्स आहिनि, जेके अदालतुनि में लिखी रही आहे मलक रियाज़ जी टीम, त हिन जी आबादी सां मक़ामी आबादी खे इंफ्रास्ट्रक्चर मिलंदो, यानी रोड रस्ता पक्का हूंदा, हिते सेवरेज जो निज़ाम ज़बरदस्त हूंदो, हिते मॉडल स्कूल्स हूंदा, पार्क हूंदा, माना हिन जो जेको बि भर वारो इलाइक़ो आहे, मुल्का इलाइक़ो, उन जी आबादी बि मुस्तफ़ीद हूंदी। पर थियो बिल्कुलु उन जे उबतड़। हाणे ही सोशल मीडिया ते तव्हां हिकिड़ी क्लिप ॾिठी, क्रेनूं एक्सीवेटर जेके आहिनि आया, हिते ड्राइनि पिया, पुलिस सां ॻोठाणनि मज़ामत कई। बेसिकली बकोल ॻोठाणनि जे त हू गटर जी लाइन थो छिकणु चाहे, माना सॼो जेको आहे फज़लो या इहो गंद किचिरो हितां उनजो गुज़र करणु थो चाहे। उन ते ॻोठाणनि मज़ामत कई आहे, छाकाणि त हू 50 एकड़ बग़ैर मुआदे जे, बग़ैर सेल परचेज एग्रीमेंट जे हू कब्ज़ो करे वेठो आहे। ऐं मुंहिंजो हिननि जी मौजूदगी में
हिननि जे ॻोठ में बीह करे तलख़ सवाल इहो ई रहियो हिननि सां त तव्हांजा वॾा साजिद जोखियो, तव्हांजो वॾो नबील गबोल, तव्हांजो वॾो रज़ाक राजा रज़ाक, तव्हांजा वॾा पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा हिननि क़बूलियो आहे। साईं आहिनि तव्हांजा वॾा? हमेशह तव्हांखे पुठी में छुरो हयो अथव? अबनि ॾाॾनि माना प्री पार्टीशन ऑन वर्ड जॾहिं बि आम चूंडियूं थियूं आहिनि या बाय इलेक्शन्स थिया आहिनि त ही 150 एकड़नि ते मुश्तमिल मुरादगोड़ जी ॻाल्हि थो कयां, जेको मुतासिर आहे, जेको दाहे पियो हिन वक़्तु ॿिया मलीर जूं आबादियूं छॾियो, इन्हनि जद्दी पुश्ती अबनि ॾाॾनि खां पीपुल्स पार्टी खे वोट कयो आहे। ऐं मलक रियाज़ जे पुठ ते केरु आहे, उन जो पार्टनर केरु आहे, ही सॼो जेको ज़ुल्म जो दास्तान रक़म थिए थो उन जा पेरा केॾां पिया वञनि तव्हांखे ख़बर न आहे? बिल्कुलु ख़बर आहे। तव्हां नथा नालो खणी सघो। हाणे जेके तो नाला वरिता आहिनि इहे जेके आया उन्हनि जे पोयों केरु आहे वॾो? मलक जो पंहिंजो आसिफ ज़रदारी साहिबु। आसिफ ज़रदारी साहिब जेकॾहिं चाहे त हिते रोड बि ठहंदो, हिते रोड रस्ता बि हूंदा, हिते सेवरेज निज़ाम बि हूंदो, हिते वाटर बोर्ड जी लाइन बि हूंदी, हिते ज़बरदस्त पार्क बि ठहंदा, हिते बचड़नि जे लाइ तालीम जा बहितर मयारी स्कूल बि हूंदा ऐं सिहत जूं ज़बरदस्त सहूलियतूं बि हूंदियूं। पर आसिफ ज़रदारी ऐं उन जा चूंडियल नुमाइंदा चाहिनि त बिल्कुलु ईअं नाहे असां ज़ाती मफ़ादनि खे उत्तम रखी करे इज्तमाही मफ़ादनि खे छियो रसाए रहिया आहियूं, धक रसाए रहिया आहियूं। ऐं जंहिंजी सूरत में ही गबोल पीरसन जेके आहिनि उहे असांजे साम्हूं आहिनि, जेके हाणे लावारिस बेयारो मददगार आहिनि। हिते पुलिस पोस्टिंग मलक रियाज़ जी मर्ज़ी सां थींदी आहे। नूरियाबाद जे SHO खां वठी गडाफ सिटी जे SHO ताईं, गडाफ सिटी जे SHO खां वठी मेमनगोड़ जे SHO ताईं मां किराम रिपोर्टर, मूंखे ख़बर आहे कंहिंजी सिफारिश ते कहिड़ो माण्हू लॻियल आहे। हुकूमत में दम ई न आहे त कंहिं SP खे था चेंज करे मलक रियाज़ जी NOC खां बग़ैर। मूंखे ख़बर आहे उहो कहिड़ो वकील आहे मलक रियाज़ जो जेको पुलिस खे डील कंदो आहे। त असां उन में न रहूं। हाणे असां 10-15 हज़ार माण्हू कढूं था गबोल साहिब जे हुकुम ते, भल का बि पार्टी न अचे, अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे था असां ईमान सां ॻाल्हि कयूं, कढी वेंदासीं माण्हू। कराची में कढिया आहिनि असां, मुख़्तलिफ़ इशूज़ ते कढिया आहिनि, वरी बि कढी वेंदासीं। पर मां तव्हांखे लिखी ॾियां, पीपुल्स पार्टी जे नुमाइंदनि जी नफ़्सियात आई आहे। जॾहिं ॿार वधंदो आहे ऐं मलक रियाज़ जहिड़ो भाड़ी कोई न आहे, हिकिड़ो ख़ौफ़ज़दा थियल ब्लैकमेलर लैंड ग्रेबर विढ़ण जी सघ न अथसि। उन ते जॾहिं बि प्रेशर वधंदो, इहे ई चूंडियल नुमाइंदा हिनी खटुनि ते वेही करे मुराद गबोल खे ठाहे वेंदा। ऐं असां खां मुराद गबोल ने अॻु पुछियो हुयो इन जे वॾनि, न वरी ॿीहर पुछंदा। इन जे करे हिकमत अमली मुंहिंजी हिननि खे सलाह इहा आई त इहा जोड़ियो जंहिं ते तव्हां साबित कदम रहो। अॼु 150 एकड़नि ते मुश्तमिल घरा 2-3 हज़ार घर हिते आहिनि। 150 एकड़नि ते मुश्तमिल ॻोठनि ते 2-3 हज़ार घर आहिनि। हर घर में 2-3 जवान रहनि था। मल्टीप्लाई कयो 15-20 हज़ार त हिकिड़े कलाक में निकिरी सघनि था हिन गेट ते। पंध गेट एतिरो परे बि न आहे। छो नथा निकिरनि? छाकाणि त उन्हनि खे ज़बरदस्ती मना कयो वियो आहे। मलक रियाज़ जी सिक्योरिटी वारनि न, पीपुल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि ज़ोर भरियो आहे, जंहिंजी पाण तस्दीक कंदो मुराद मेमन साहिब, सच ॻाल्हाईंदो। तव्हां सां छो नथा ॿियनि ॻोठाणा? नथा ॿियनि त हुन मने कया न चूंडियल नुमाइंदनि। त माना पंहिंजे घर जा कुता भाड़िया न हुजनि त मलक रियाज़ जो असांजो तोबुनि जो रुख पोइ हुजे। पहिरियां पंहिंजनि खे वाइको कयो। इन्हनि जी कहिड़ी औकात आहे झाड़ो अचे असां ते कब्ज़ो थो करे। उन्हनि जी सहूलियतकारी अज़ ख़ुदि पाण पिया कनि। हिते आया MPs बि आया, मलक रियाज़ ते नथा ॻाल्हाइनि मीडिया ॾो। मतां असांजी टिकेट खसिजी वञे, नुमाइंदगी खसिजी वञे। अरे बाबा, इहे टिकेटूं तव्हांजे वजूद जी बका जे लाइ नंढड़ियूं शयूं आहिनि। तव्हांखे मिले छा थो? इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे ख़ुदा थो ॼाणे मलक रियाज़ गिफ्ट न कयो आहे को बि। उहो लमसम में हुनखे वॾे खे पार्टनर करे छॾियईं त ही नंढा गुंडा पाण संभालींजा, ऐं संभाले थो। कंहिंखे बि ज़रूरत न आहे। मलक रियाज़ प्लाट बंगलो तॾहिं ॾींदो आहे जॾहिं मलक रियाज़ जी निड़ी ते को लत रखे। हाणे मुश्ताक सरकी जी हैसियत न आहे हुन ते लत रखे जो तव्हांजो था बंगलो वठी चुप आहे। कोई इशू ई नथो आहे। मां कॾहिं आयो ई न आहे बेरिया जे ख़िलाफ़ लाइव, या मां न जदोजहद कई आहे, न मूं वटि एॾो को अख़्तियार आहे जो मुंहिंजे कंहिं लाइव ते हू निंड न कंदो, इस्लामाबाद खां कराची न ईंदो। त तलख़ हक़ीक़त इहा आहे त
त ही जेको बि वहे वापरे थियो इहो असां पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो 2008 में 2013 में पाण हणी वेठा आहियूं। हुन जा वकील जॾहिं अदालत में पहुचनि था इहे दस्तावेज़ आङूठनि वारा खणी उन्हनि जो चवणु आहे त असांखे त न पाण रज़ाकाराणे तौर ते विकिरो कई। हाणे हिकिड़ो बिल्डर जी इहा नफ़्सियात आहे, ही त मलक रियाज़ आहे, मुल्क जो वॾे में वॾो ताक़तवर लैंड ग्रेबर, पर कराची जा आम बिल्डर्स ॾिसो टके जा माण्हू वठंदा कंहिं सिंधी खां 10 एकड़, पुलिस सां मुख़्तियारकार सां डीसी सां मिली भगत करे 50 एकड़ ॿियो ऑक्यूपाई कंदा, इलीगल कब्ज़ो कंदा। इहा त रिवायत रही आहे बिल्डर्स जी। बिल्डर्स 2 नंबर माण्हू आहिनि, कब्ज़ा माफ़िया जा माण्हू आहिनि। त ही जेको बि आहे हिते अचणु कहिड़े कम जो न आहे, मुश्ताक सरकी जो बि, मुस्तफ़ा सुमरे साहब जो बि। असां सरज़मीन ते ऐलाने जंग जा ख़्वाहिशमंद आहियूं ऐं मूं मुराद गबोल साहब खे रिक्वेस्ट कई आहे त तव्हां ईद खां पोइ हिते शामियाना हणी वॾा वॾा स्टैंड वारा सोफ़ा रखो, ज़बरदस्त क़िस्म जा पुलाव, बिरयानियूं, चिकन कढ़ायूं, मटन कढ़ायूं ऐं शरबत, इहे ज़रदा, इहे कोल्ड ड्रिंक्स रखो। सभिनी जो कठ घुरायो हिते। सरदार जेके बि तव्हां जिन खे सॾु था ॾियो, क़ौम परस्त अॻवान, पीपी जी क़यादत, मज़हबी अॻवान, समाजी अॻवान घुरायो। हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हिकिड़ो ताक़तवर सॾियो एहतजाज जो ऐं गॾियल तौर ते जीअं एपीसी हूंदी आहे, ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस, जंहिंजो हिकिड़ो ई एजेंडा हुजे त हिन कब्ज़ा माफ़िया मलक रियाज़ खे ऐं उन जे सहूलतकारनि सिंध सरकार खे ॾंडो कीअं ॾिजे। गॾोगॾु हिन मुराद मेमन समेत जेके बि मुतासिरीन आहिनि, जिन जी मुरूसी, जिन जी ज़मीन आहे, इन्हनि खे बि उन हज़ारे माण्हुनि जी मौजूदगी में पाबंद कजे लिखत में। त बाबा जेको असां फ़ैसिलो कंदासीं, जॾहिं तव्हां सिंध खे इनवाल्व था कयो त पोइ मैंडेट बि उन्हनि अॻवाननि ऐं कारकुननि जो हुजणु घुरिजे त जेके मलक रियाज़ खे ॾंडो ॾियण जी हैसियत रखनि गॾिजी तौर ते, जेके हिन सरकार खे गोॾा खोण ते मजबूर कनि त तव्हांजी ज़मीन बचे, हिननि खे बि पाबंद करणु घुरिजे। त सुभाणे सॼो प्रेशर असां रखूं, रात जो अची साजिद जोखियो, राजा रज़ाक ऐं जेको ॿियो जेको छोकिरो आहे MP जेको हुनजो पुटु थियो न, हुनजो यूसुफ बलोच, नबील गबोल, इहे असांजे धरणे खां पोइ रात जो अची वेंदा मुराद गबोल वटि। ऐं मुराद गबोल तॾे वारो माण्हू आहे, हिन खट ते वेठल माण्हू खे मान ॾियण वारो माण्हू आहे ऐं ही मजबूर थींदो त साईं जीअं तव्हां फ़ैसिलो कयो ऐं पोइ सॼो प्रेशर ख़तमु। इन जे करे तव्हां सभिनी खे हिकिड़ो ज़बरदस्त हिकमत अमली सां कमु करणो पवंदो। जेकॾहिं मलक रियाज़ खे ॾंडो ॾियणो आहे, जेकॾहिं सिंध सरकार खे सिधो जवाबदार बणाइणो आहे हिन सिंधियुनि ते थींदड़ ज़ुल्म जो, को मलक रियाज़ पाण खणी थोरे थो बीहे हथियार, या हुनजो को सिक्योरिटी गार्ड थोरे ई थो अचे, इहा ई पुलिस थी अचे, इहे ई पंहिंजा ॾिसो वीडियो में सिंधी बीठा आहिनि। को धारियो न आहे, को अॻवानी पठान, मुहाजर, पंजाबी, गिलगिती कश्मीरी न आहे, ही पंहिंजा ई माण्हू। ॾिसो 3 ॾींहंनि खां तरह तरह जूं मलक रियाज़ जे हक़ में वीडियोज़ अचनि थियूं, केरु न इहे पंजाबी था कनि वीडियो, पंहिंजा सिंधी था कनि। त इन जे करे हिकिड़ी मज़बूत हिकमत अमली जी ज़रूरत आहे, हिकिड़े सघारे ताक़त ऐं मुज़ाहिरे जी ज़रूरत आहे, हिकिड़े ज़बरदस्त क़िस्म जे रद्द अमल जी ज़रूरत आहे। ही ठुश ठुश डाड़ू ठकाऊं हणण कुझु न थींदो। मुराद गबोल खे बि पेर झलणा पवंदा सिंध जे लाइ, हिकिड़ो मिसाल क़ाइमु करणो पवंदो ऐं मलक रियाज़ खे ॿुधाइणो पवंदो त तुंहिंजा किरोड़े अरब रुपया थुॾे था छॾूं, असां सिंध सां बीठूं, सिंध असां सां बीठी आहे। उन्हनि क़ौम परस्त अॻवाननि खे, मज़हबी अॻवाननि खे, सियासी अॻवाननि खे हिकिड़ी मुस्तक़िल मिज़ाज तहरीक हलाइणी पवंदी ऐं हिनखे ॿुधाइणो पवंदो त तूं सिंध जी दिलि कराची में जेको गैर क़ानूनी तरीक़े सां अॻिते वधण जी कोशिशि पियो करे, तुंहिंजा असां हर जाइ ते रस्ता रोक कंदासीं ऐं तुंहिंजे अॻियां मज़ामतकार बणजंदासीं। पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ईद खां पोइ सॾु ॾे, ही दावत करे, ही APC घुराए, सभु हिकिड़े बैनर हेठि हिकिड़ो गॾियल लाइ अमल हिकमत अमली सां हिकिड़ो सघारो एहतजाज जो सॾियूं त इंशाअल्लाह मूंखे मलक रियाज़ उन जे साथारनि ऐं हिन सरकार जी नफ़्सियात ते उबूर आहे। हू बीहण जहिड़ा न आहिनि। जेकॾहिं 10,000 सिंधी इन M9 मोटरवे खे बंदि कंदा त पाण वेही करे इहो पाबंद थींदो, मुआहिदो कंदो ऐं मुआहिदो असां कोर्ट में जमा कराईंदासूं। बाक़ी मां न हवाल कटण जे मूड में आहियां, न हिन खे
इहो अॼु चवंदुसि त अच त दमादम मस्तु कलंदर कयूं था त इहो असांजे वस खां चढ़ियल मामिलो आहे। हीउ सभिनी खे गॾिजणो पवंदो, सभिनी खे इज्तमाही ताक़त जो मुज़ाहिरो करणो पवंदो। ॿी सूरत में अॼु ही 150 एकड़ खे कब्ज़ो करे पियो, सुभाणे वधंदो वेंदो ऐं सॼी मलीर खे इलीगल ऑक्यूपाए करे मलक रियाज़ न सॼे मलीर ज़िले खे ख़तमु करे ही पंहिंजा ॼातरा, पंहिंजा साला, पंहिंजा भेणियूं आहे त MNA MP चूंडाईंदो जीअं हिन पिंडी में कयो आहे। त मलक रियाज़ जिते बि वजूद रखे थो, मूंखे त ख़ौफ़ आहे नवाब शाह में बि बेरिया टाउन आहे त ज़रदारी साहिब जीअं बिलावल जी पंहिंजी न सीट खसे वञे पैसनि जे बदिले में, त इन्हनि खे सोचणु घुरिजे। रुगो पैसो न हूंदो कुझु, तव्हांजो त एॾो कैपिटल बैंक में आहे ॿाहिरि अकाउंट्स में जंहिंजो तव्हां सूद बि खुटाए नथा सघो। इहा हिकिड़ी काइंड ऑफ डिज़ीज़ आहे। पैसे जो कैपिटल जो हिकु हंधि रखणु, गॾु करणु ऐं उनखे वधीक भरणु खज़ाने खे, इहा हिकिड़ी ज़हनी कैफ़ियत ऐं मर्ज़ आहे। त इहो हिननि खे लॻल आहे। हीअ वीचारा ख़ाली हथे बि विढ़नि था ऐं हिननि खे विढ़ाईंदासीं, हिननि खे बीहारींदासीं, हिननि खे पाबंद कंदासीं। हिननि जा राजूनी सरदार ॿिया आहिनि, हिननि जा सियासी नुमाइंदा ॿिया आहिनि। हीअ उन्हनि जे चवण में जॾहिं उन्हनि जे चंबे मां बाज़ाब्ता तौर ते आज़ादु थींदे असां मुराद गबोल खे ॾिठोसीं ऐं इहो महसूसु कयोसीं त हीअ असांजे हर अमल ते कुल्लो कुल्ले में मिलाए गॾु बीहंदो, त पोइ असां उन ॾींहुं देरी न कंदासीं, भले APC बि न घुराए। इंशाअल्लाह दोस्त हौसलो कनि। ही जेके सोशल मीडिया ते बटाकू हवाल टैग मेंशन जेके बि कनि था, इहो पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ सम्झी अमली मैदान में बि ईअं अचनि जीअं तव्हां फेसबुक ते तमामु घणा हथनि में नथा अचो, मापियो झलजो नथा, अचो मैदान ते। ईद खां पोइ जेका डेट ॾींदो त उन ते सभु इहे अॻवाननि खे अपील हूंदी, उहे अचनि हिते ई हिन में कैंप हणी वेहनि ऐं हिकिड़ी हिकमत अमली तहत हिकिड़ो तमामु ताक़तवर सगारो एहतजाज जो सॾनि। ठीकु आहे, बसि हाणे जेको आहे उहो मसू कयोसीं।